पंहिंजा ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाइरनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तो अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजा वेरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त थियण वारा आहिनि, छो त ड्रामो हिकु बहितरीनु मोड़ ते पुॻो आहे। ऐं सभिनी दोस्तनि खे चवंदुसि शाहिद खुशो वर्क यूट्यूब चैनल में जेका बि नवां या पुराणा दोस्त एंट्री करे चुका आहिनि त महिरबानी करे हिन चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा ऐं शाहिद खुशो व्लॉग यूट्यूब चैनल जो बि विज़िट कंदा। उन ते बि बहितरीनु अपडेट्स अॼुकल्ह हलनि पिया। हलूं था अपडेट जी तरफ़। दरअसल दोस्तो जेका तव्हां ॾिठे त सांवल बि यकीन नथो करे पंहिंजे सौट हैदर जी ॻाल्हियुनि ते, चाकर ख़ान खे बि यकीन नथो अचे त इहो क़तल कीअं थियो शामिर जो। जेका हैदर ॻाल्हि कई त असांखे रस्ते खां होटल खां मोटिया अचूं पिया त रस्ते में जाबर ऐं रूंडे वारनि ज़हर पियायो मुंहिंजे सौट खे, त सांवल यकीन न कयो त बाबा अहिड़ी ॻाल्हि कर जंहिं ते यकीन अचे, अहिड़ी ॻाल्हि छो थो करे। पर हैदर पंहिंजी जाइ ते सही आहे, लेकिन सांवल खे सम्झ में ॻाल्हि नथी अचे। मां अॻे तव्हांखे ॿुधायो सांवल पंहिंजे सौट ते इल्ज़ाम न ॾींदो, सांवल एतिरो अंदाज़ो हणी वेंदो ज़हर ॾियण वारो साॻियो माण्हू आहे जंहिं रावल खे ज़हर ॾिनो, जंहिं शामिर खे ॾिनो, हिकिड़ो ई कातिल आहे, हैदर न आहे। बहरहाल इहा चाकर ख़ान बि इन ॻाल्हि जो अंदाज़ो हणी वियो आहे त हैदर न आहे कातिल, ज़हर ॾियण वारो साॻियो ई माण्हू आहे, जंहिं वरी जेको आहे वल्लू खे बि घुटो ॾेई मारियो हुयो।